मादरी बोलियुनि खे क़ौमी बोलियुनि जो दर्जो ॾियण वारो बिल जल्द पास कयो वञे। ज़रदार अली शाह चयो त पहिरें मरहले में सिंधी, पंजाबी, बलोची ऐं पश्तो खे क़ौमी बोलियुनि जो दर्जो ॾिनो वञे। इन सां वफ़ाक़ वधीक मज़बूत थींदो। रियासत खे बांग्लादेश मां सबक़ सिखणु घुर्जे। वधीक तफ़सील शब्बीर लाशारीअ जी हिन रिपोर्ट में। स्पीकर आगा सिराज दुरानी की सदारत हेठ थियल सिंध असेंबली के इजलास में PPMPA हीर सोहू मारवी फसी मादरी बोलियुनि जे आलमी दिहाड़े की मुनासिबत सां सिंधी बोली समेत मादरी बोलियुनि खे क़ौमी बोलियुनि जो दर्जो ॾियण वारो ठहराव पेश कयो, जंहिंजी मुखालिफ़ धुर जे समूरनि मेंबरनि हिमायत कई। ठहराव मुतफ़िक़ा तौर ते मंज़ूर कयो वियो। PPMPA हीर सोहू सूबाई वज़ीर सरदार अली शाह ऐं ॿियनि ऐवान में ख़िताब कंदे तोड़े धरती TV न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त सभ खां पहिरीं सिंधी, पंजाबी, पश्तो ऐं बलोची खे क़ौमी बोलियुनि जो दर्जो ॾिनो वञे। संदन चवणु हो त इन सां वफ़ाक़ वधीक मज़बूत थींदो। रियासत के बांग्लादेश में सबक सीखण घुर्जे। रेजोल्यूशन बंगाली के कबूल जबान के न करण जे करे उहा एक तहरीक शुरू थी। उन ते पुलिस गर्दी थी। 5 शागिर्द उनमें मारजी विया ऐं इहो बुनियाद बणियो बांग्लादेश से अलग थियण जो, जेका बोली जे बुनियाद ते क्राइसिस शुरू थिया। हितां जे माण्हुनि उन ज़माने में इलीट लैंग्वेज समझी फारसी के उन ज़माने में रिजेक्ट कयो। उन्हनि माण्हुनि इन ॻाल्हि खे न मञियो जे ज़माने में इहो रवाज हुजे जी हाणे अंग्रेजी ॻाल्हाइण मोतबरी निशानी आहे। फलाणो ॿार पर अंग्रेजी पियो ॻाल्हाए। जॉर्ज क्लर्क 1848 त ही ऑफिशियल लैंग्वेज हूंदी हिन सूबे जी। 29 अगस्त 1857 में नोटिफिकेशन तो कढे जेके भी सिविल सर्वेंट आहिनि उन लाइ लाज़मी आहे तो सिंधी जो इम्तिहान पास कंदा ऐं जेका भी सरकारी लिख पढ़ थींदी उहा सिंधी ज़बान में थींदी। पेदारनि जो तव्हां पुराणा बुक खोली दो उनमें सॼा जेके उन जो लैंग्वेज है उहा सिंधी आहे। या उन ज़माने में उन ऑफिसर के पोस्टिंग न मिलंदी हुई जेसि ताईं सिंधी जो इम्तिहान पास न करे। 4 सूबा आहिनि, उनजी 4 लैंग्वेजेस पंजाबी, बलोची, पश्तो एंड सिंधी। 5000 साल पुरानी जबान है, बिल्कुल 5000 साल पुरानी जबान है। अभी तक दुनिया की वाहिद ये सिविलाइजेशन है, इंडस सिविलाइजेशन, जिसका स्क्रिप्ट डिसाइफर नहीं हुआ है। इख्तिलाफ कैसा थी सके तो पर मदरहुड ते ममता ते कंहिंजो बि इख्तिलाफ नथो थी सके। असीं इन करे मां बोली चऊं था कि मां जी बोली है, उन बोली के ही रियासत ऑनर करे, बांग्लादेश में सबक सीखे। तो असीं चाहियूं था त ईअं न थिए। असांजी त इहा दुआ है त असांजी मां बोली है ऐं जे लाइ के शाइर चयो है त अला ईअं मोहो जो किताबनि में पढ़जे त हुई सिंध ऐं सिंध वारनि जी बोली। एॾो वॾो ऐं अहम ठहराव पेश कयो वियो आहे, पर मां ॾिसां थो त कुर्सियूं सभु ख़ाली पियूं आहिनि। हेॾे हूअं त ॿाहूं बि कुंजींदा आहिनि वेठा, हथ बि कुंजींदा आहिनि, आङुरियूं विढ़ंदा आहिनि। हीअं थियो ख़ाली पियूं आहिनि कुर्सियूं। अफ़सोस जी ॻाल्हि इहा आहे। पोइ हिते शाबत आहे कुझु दोस्त वेठा आहिनि, ॿुधंदा त उथी न वञनि 2-3 लफ़्ज़। अहिड़ा न चवां। मार्शल लॉ खां जल्दी पोइ इहा इंटरम कॉन्स्टिट्यूशन ठही। उन कॉन्स्टिट्यूशन में हिकिड़ो प्रोविजन इहो लैंग्वेजिस जो बि हो त उर्दू लैंग्वेज जेका आहे सा क़ौमी ज़बान आहे ऐं इलाक़ाई ज़बानूं जेके आहिनि उन्हनि खे हिमत अफ़ज़ाई कई वेंदी, उनखे तरजीह ॾिनी वेंदी ऐं पंहिंजे इलाइक़नि में सूबा उन्हनि ज़ुबानुनि खे जेतिरो वधाए सघनि वधाए। अची वियो उर्दू अख़बार में वॾी हाशिए सां त उर्दू का जनाज़ा ज़रा धूम से निकिले। ॿी कंहिं ॿोलीअ ते का तर्ज़ कान्हे। तव्हां पंहिंजी ॿोली जी ॻाल्हि कई आहे, ठीकु आहे, असांखे मंज़ूरु आहे। पर ॿाहिरियां जेके वेठा शाम जो 2 क़बरूं ठही वियूं काइद आज़म जे मज़ार ते, हिकिड़ी मीर रसूल बख़्श जी मरहूम जी ऐं ॿी मुमताज़ साहब जे 3 मुंहिंजी वरी नंढड़ी पोयां ठाहे छॾियो। उनखां अॻु इतलात खाते जो सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमून ऐवान में पॉलिसी बयान ॾींदे चयो त कराची वाक़े खां पोइ सिंध हुकूमत अनरजिस्टर्ड ऐं ओपन लेटर गाॾियुनि ऐं हथियारनि जी नुमाइश ख़िलाफ़ भरपूर कार्रवाई जो फ़ैसिलो कयो आहे। जेका गाॾी ॾोह में इस्तेमाल थींदी उन शोरूम जे मालिक ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। तो जो भी गाड़ियां अनरजिस्टर्ड चल रही हैं सूबे भर में, एक वो इशू है कि लोग गाड़ियां खरीद लेते हैं, करोड़ों रुपए की गाड़ी खरीदने के लिए पैसे हैं लेकिन रजिस्टर कराने के लिए पैसे नहीं। वो एक माइंड सेट है कि जी मैं रजिस्टर क्यों कराऊं। सख्ती से ये फैसला किया गया है वज़ीर आला साहब की तरफ से। एक्साइज मिनिस्टर साहब उस कैंपेन का हिस्सा है। 7 दिन का टाइम दिया है मिनिस्टर एक्साइज ने कि 7 दिन के अंदर रजिस्टर कराए वरना वो गाड़ी जब्त की जाए। इजलास में सवालन जवाबन जे वक़फे दौरान इमरान खान ते तनकीद कंदे सूबाई वज़ीर सईद गनी चयो त इमरान खान कोरो कागज़ ॾेखारे अवाम खे रिजीम चेंज जे नाले ते बेवकूफ़ बणायो ऐं बाद में चयो त रिजीम चेंज जे पोयां अमेरिका न हो। संदसि चवणु हो त जेकॾहिं घबराहट न हुजे हा त इमरान खान 5 कलाकनि ताईं गाॾी में छो वेठो रहियो। अदालतूं मेहरबान न हुजनि हा त इमरान खान इन वक्त जेल में हुजे हा। इमरान खान साहब की वो तबाहकुन मुआशी पॉलिसी है
जिसका खुमियाजा इस मुल्क का हर आदमी आज भी भुगत रहा है। IMF के साथ जिन शराइत पे आपने मुआहदा किया और उस मुआहदे को जिस तरह आपने वायलेट किया और जानबूझकर किया ताकि इस मुल्क की मईशत तबाह हो। और शेख रशीद ने यह कहा, दो बातें बताऊंगा उनकी। उसने कहा कि अच्छा हुआ हमारी हुकूमत खत्म हो गई, वरना हमारा टिकट लेने वाला कोई ना होता, इसलिए कि आपने मईशत तबाह कर दी थी। दूसरी बात उसने कही कि इमरान खान आने वाली हुकूमत के रास्ते में बारूदी सुरंगें बिछा के गया है। बारूदी सुरंगें हुकूमत के रास्ते में नहीं, मईशत और पाकिस्तान के रास्ते में इमरान खान ने बिछाई थी। स्पीकर आगा सिराज दुरानी ऐवान में मेंबरनि खे मुखातिब थींदे चयो त खेसि शिकायत मिली आहे त कुझु MPAs पाण सां गॾु कुझु माण्हू वठी आया आहिनि। असेंबली जे स्टाफ पारां रोकण ते स्टाफ सां बदतमीज़ी कई वई आहे, जेको अमल नामुनासिब आहे। कंहिंखे को मसइलो आहे त मूंखे ॿुधाए वञे। कैमरामैन शहजाद सां गॾु शब्बीर लाशारी, धरती TV न्यूज़, कराची।